नाज़रीन, सॼी सिंध जी मीरपुर ख़ास में भी अटे की क़ीमतुनि में वाध खां पोइ होटल मालिकनि ऐं तंदूर वारनि मानीअ जा अघ वधाए छॾिया। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे उमर दाऊद पोटो। मुल्क में वधंदड़ महांगाई जो असर ग़रीब पोरिय तबक़े ते थी रहियो आहे। जॾहिं त रोज़ाना घरू इस्तेमाल जूं शयूं महांगियूं थी रहियूं आहिनि, उते अटे जे अघ में वधण सबबि पोरियत तबक़ो भी ॿिनि वेलनि जी मानी लाइ सख़्तु परेशान आहे। इन सिलसिले में शहरियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर ख़ास शहर हिकिड़ो जेको आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे। हिते ग़रीब आवाम जेका आहे पिसजी वई आहे महांगाई जे करे। तव्हां ॾिसो था हिते हिकिड़ो अटो तमामु घणो महांगो आहे। हिते ब्लैक जेका आहे अटो थिए पियो ऐं इंतिज़ामिया जेका आहे को तदारुक कोन पई करे। होटलनि ते जे वठणु वञनि था त उहो 10 रुपए वारी मानी जेका आहे उहो हींअर 20 खां 25 रुपए जी सादी मानी आहे ऐं जेका नान आहे उहो 30 खां 35 रुपए जो थी वियो आहे। सिंध गवर्नमेंट ज़िम्मेदार आहे। अटो पंजाब में 1600 रुपया किलो मण आहे, हिते 4050 छो आहे? हीअ सिंध गवर्नमेंट जवाबदार आहे। सिंध गवर्नमेंट खे जागण खपे, निंद में उथन। ये आटे की वजह से अभी 2 महीने पहले थोड़ा सस्ता था आटा, तो सस्ती बेच रहे थे। अब महंगा हो गया तो महंगा बेच रहे हैं। जो गवर्नमेंट के ऊपर है ना, रेट गवर्नमेंट नहीं देती है। अब आटा महंगा होगा तो हमारे को महंगी करनी पड़ती है, मजदूरी भी देनी पड़ती है। हमारे पास में 2-3 किस्म की होती हैं, जिसमें दूध वाली भी रोटी होती है, शीरमाल वगैरह भी होते हैं, शादी की रोटियां भी बनाते हैं हम लोग। ये असल में खरीद यूँ कर रहे हैं कि घरों में गैस है नहीं, पकाने की नहीं है। गैस से भी कुछ ज़्यादा परेशानी हुई पड़ी है। ज़रूरतुनि ॻाल्हि आहे त मीरपुर ख़ास जी जेके इंतिज़ामिया आहे अटे जे रेटनि ते कंट्रोल कयो वञे त जीअं हिते पोरियत ऐं ग़रीब तबक़ो जेको आहे बासानी जेकी ॿिनि वेलनि जी मानी वापराए सघे। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर ख़ास।